ट्रंप जेके लॉजिकल एनालिस्ट थी रहा पाण सब भी समझी रहा हुआसीं त ट्रंप डायरेक्ट इन्वॉल्व न थींदो जंग में, ऑप्शन ए न हूंदो। यस, छो अमेरिकन इंटरेस्ट। अच्छा, उन में छॾे ॾियो बाक़ी तज्ज़िया। ॾिसो, जॾहिं हिकिड़ो माण्हू मिसाल पाण ॿई बि का ॻाल्हि कयूं पिया त पाण जॾहिं चऊं था हिकिड़ी ॻाल्हि त ज़ाहिर आहे माण्हू चवंदा ठीकु आहे यार हीअ ॻाल्हि करे पियो यासिर या अली काज़ी, त ज़ाहिर आहे हिन ते थोरो घणो त बीहंदो। हाणे अगरि प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स चए थो त मां 2 हफ़्ता खां पोइ फ़ैसिलो कंदसि ऐं पोइ 24 आवर्स में 24 कलाकनि में हमिलो करे छॾे थो, त ॾिसो हीअ माना को आम नौसरबाज़ या कूड़ ॻाल्हाईंदड़ इहो करे त मतिलबु यू डोंट एक्सपेक्ट दिस, मतिलबु ऑन दिस स्टेचर एंड लेवल हिन सतह जे माण्हू, मतिलबु ईअं न आहे त माण्हू को तमामु वॾो आहे लेकिन बहरहाल उहिदे ते त वॾे वेठो आहे, ऑफिस वॾी आहे। त ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ो प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स चए थो त आउं हमिलो न कंदुसि, अञा 2 हफ़्ता वठंदुसि, त सभिनी जो ख़्यालु डिफरेंट थी वियो त अच्छा भई शायदि न कंदो। हाणे इहो त यार हिकिड़े पासो ॾेखारिजे ॿिए पासे खां धक हणिजे, इहो त नौसरबाज़ी आहे न। लेकिन बहरहाल हुन कयो आहे ऐं हुनखे चए थो त बीबी नेतन्याहू खे बि मुबारकूं ॾिए थो, हू बि मुबारकूं ॾिए ऐं हू बि मुबारकूं ॾिए थो। त फाइनली ट्रंप बि पंहिंजी सॼी इलेक्शन मुहिम, पंहिंजो सॼे नैरेटिव बयानीअ हिकिड़े पासे करे नेतन्याहू जी ख़्वाहिश साम्हूं गोॾा खोड़िया त भई हीउ ईरान ते बि हमिलो करिणो आहे, लिस्ट में शामिल हो, ईरान जो नालो बि जेको 7 मुल्क हुआ उनमें ईरान ते बि फाइनली अमेरिका इन्वॉल्व थियो। हाणे डोनाल्ड ट्रंप चए थो त भई मूं जेको आहे हू ख़तमु करे छॾिया हिन जा एटमी जेके रिएक्टर्स हुआ, ऐं हाणे एटम बम ठाहे नथो सघे, मतिलबु चए थो मूं उनखे ऑब्लिवरेट करे ख़तमु करे छॾियो, मतिलबु सफ़ा हस्ती सां मिटाए छॾिया हुनजा न्यूक्लियर जेके फैसिलिटीज़ हुयूं। त मूं इहो सोचियो पिए त चलो तव्हां कूड़ो सचो हिकिड़ो दलील त इहो ठाहे वेठा हो न त ईरान एटमी बम ठाहे वठंदो, भला हाणे ख़तमु करे छॾियो जंग। अगरि तव्हां चओ था त असां ख़तमु करे छॾिया हुनजा एटमी ठिकाणा ई, ज़ेर ज़मीन बि ऐं ॿिया सभु, त पोइ वरी छाजी हाणे छा जो वरी इज़राइल अची अॼु जेको आहे उन ई हिकिड़ी जेका जंहिं ते अमेरिका हणी वियो। अमेरिका त चए थो त मां B2 सां हया आहिनि ऐं हू जेके बंकर बस्टर्स आहिनि अलाए छा छा आहिनि, मूंखे त टर्मिनोलॉजी घणी नथी अचे, त मूं ज़ेर ज़मीन बि तबाह करे छॾिया, अॼु अची इज़राइल हुनजे मथां वरी जेको आहे उहो हिकिड़ो ॿियो बम उछलाए छो वियो आहे, ऐं जेल्स ते ऐं यूनिवर्सिटीज़ ते हमला छो पियो करे इज़राइल, जेल ते हमला भई ॾिसो न, अगरि वजह मिसाल अवल त हीअ उहा ई बेबुनियाद ॻाल्हि आहे त भई हू चवंदा असां बम न पिया ठाहियूं, चवंदा न तव्हां बम ठाहींदो, सॼी दुनिया चए हलो हिकिड़े सेकेंड लाइ त तव्हां ख़तमु करे छॾिया न, हाणे जंग छाजी आहे। हीउ जेको बयानियो ट्रंप ॻाल्हायो, तव्हां अख़बारनि जी टीवीज़ जी फाइलूं कढी ॾिसो, हीउ 2002-2003 में जेको जॉर्ज W बुश जूनियर ॻाल्हाईंदो हो इराक लाइ, साॻी ॿोली उहा ॻाल्हाइजे पई वेस्टर्न लीडरशिप वारा, इवन न्यूज़पेपर्स में आर्टिकल्स में प्रॉपर एनालिसिस, साॻी ॿोली साॻियो बयानियो त बाबा ही पोइ हीअं आहे, ही हू इराक लाइ चयो वेंदो त वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, ही बि ज़ाहिर एटम बम इज़ वेपन फॉर मास डिस्ट्रक्शन, सदाम हुसैन हटी वेंदो, असां जेको आहे इराकी अवाम खे हिकिड़े डिक्टेटर मां छॾाए छॾींदासीं, हिते बि चवनि था त भई रिजीम चेंज थी वेंदी, असां ईरान जी अवाम खे, अॼु ट्रंप चयो न त ॿी लीडरशिप ईंदी त ईरानी अवाम वधीक अज़ीम थी वेंदी, हीअ नथी करणु ॾेसि। साॻी ॻाल्हि, साॻियो ई बयानियो जेको 22 साल पहिरीं हो, जंहिंखां पोइ हुन महिल जो अमेरिका जो वॾो इतिहादी UK जो प्राइम मिनिस्टर टोनी ब्लेयर जो बाद में कई सालनि खां माफ़ी वरितईं त भई असां ग़लती कई, ठीकु आहे। बिल क्लिंटन जेको अमेरिकन एक्स प्रेसिडेंट आहे, उनजो क्लिप ॿुधो पिए, उहो चए पियो त पापा नेतन्याहू खे त हीअ जंग इन करे बि करणी हुई त हुनखे ताउमिर वज़ीर आज़म रहणो आहे इज़राइल जो, यानी इज़राइल उहा जेका ॻाल्हि पर जॾहिं खां जंग शुरू थी आहे पाण ॻाल्हाईंदा आहियूं त छा अमेरिका हिकिड़ो होस्टेज आहे, यरवाल आहे इज़राइल वटि, जो 1 करोड़ जो मुल्क हेॾे वॾे सुपर पावर खे, सो हाणे भई नेतन्याहू वटि या इज़राइली जेका ज़ाइनिस्ट हू आहे लॉबी, उन वटि जेका अमेरिका जी डीप स्टेट आहे, छा दरअसल अमेरिका जी डीप स्टेट आहे ई ज़ाइनिस्ट हू लॉबी या छा आहे अमेरिका जी डीप स्टेट।
त ख़ुदि अमेरिका में ही छा नालो अथसि कल्ह टियों ॾींहुं बि ज़िक्र कयो बर्नी सैंडर्स हुजे, ॿिया हुजनि, हुननि जा जेके पहिरीं कंज़र्वेटिव जर्नलिस्ट हुआ, जी हा जी हा, उहो सभिनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि पिया। ख़ुदि हुते जा पोल्स जे ख़िलाफ़ु आहिनि। त किथे अमेरिका में, सॼी दुनिया में इहा तहरीक न हलणु खपे त अमेरिका खे इज़राइल मां आज़ादु करायो वञे, फ्री अमेरिका फ्रॉम ज़ाइनिस्ट डीप स्टेट। हिकिड़ो जेको शायदि लॻे थो त हिकिड़ी होस्टेज आहे, मतिलबु यानी हिकिड़ा हुते जा माण्हू हिन लाइ, हुते जी कांग्रेस चए थी भई तव्हां कीअं वॉर डिक्लेयर करे सघो था कांग्रेस जी परमिशन खां सवाइ, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, गैर आइनी कमु कयो आहे ट्रम्प। बहरहाल इहो थी वियो, ॾाढे जी लठ खे ॿ मथा आहिनि। हाणे अजीब मंतक आहे डोनाल्ड ट्रम्प जी त हमला बि कंदो, पोइ चए थो अमेरिका वॉर में न आहे, असीं हिकिड़ो नेक कमु करणु वियासीं, हाणे असीं वॉर में न आहियूं। लेट्स सी, ईरान चए थो जवाबु ॾींदा, की ईरान, हाणे ईरान चए थो असीं जवाबु ॾींदासीं, माना ईरान जवाबु ॾींदो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ हिकिड़ी पोइ हिकिड़ी अणखुट सिलसिलो आहे। ज़ाहिर आहे अमेरिका जी बेसिस ते अगरि किथे हमिलो कयूं या अमेरिका जी किथे मुफ़ाद ठिकाणनि ते हमिलो कयो ईरान, त ईरान बि डायरेक्ट अची वेंदो। हिन महिल ताईं ईरान जेको आहे वरी इज़राइल खे अटैक करे पियो, फ़िलहालु अमेरिका ते अटैक न कयो आहे। असांजा मुस्लिम बरादर इस्लामी मुल्क OIC इज़राइल जी मज़हब कनि था, अमेरिका जी नथा कनि। हींअर पाकिस्तान जी क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे, इज़राइल जी मज़म्मत थी आहे, रीअफर्म कयो आहे ईरान सां सपोर्ट, ईरान सां गॾु अमेरिकी हमलनि जी ज़िक्र न आहे। त अमेरिका त वॾो आहे, दुनिया जो माई बाप आहे, तंहिंजे करे उनजे ख़िलाफ़ु उनजी मज़म्मत, हुनजे हमले जी मज़म्मत न कबी। सो द पॉइंट इज़ त हिन सॼी सिनेरियो में ईरान, हाणे अमेरिकन ईरानी एम्बेसडर जो हिन महिल रशियन हुन सां प्यूटन सां मुलाक़ात करणु, ऐं प्यूटन जो चवणु त असीं कोशिशि कंदासीं जेतिरी मदद करे सघूं ईरान जी, पर ॿिया मुल्क बि, हाणे इहो जुमिलो इम्पॉर्टेंट प्यूटन चयो आहे त ॿिया मुल्क बि ईरान खे वॉर हेड्स ॾियण लाइ तयारु आहिनि, यानी हथियार ॾियण लाइ तयारु आहिनि। दिस इज़ ही स्टेटमेंट बहरहाल हिकिड़ी आईब्रोज़ रेस कंदो, सभिनी लाइ हिकिड़ी शइ थींदी त हीअ ॻाल्हि में। पर आउं इहो सम्झां थो त रशिया या ईरान बि चाहींदा त अमेरिका प्रॉपरली इंगेज थिए ईरान में, ऐं हिकिड़ो यूक्रेन जेको रशिया लाइ पैदा थियल आहे उहो ख़तमु थी वञे, त हिकिड़ो त यूक्रेन तां ध्यानु हटे। हीअ जेको मतिलबु कहिड़े मुंहुं सां हाणे ट्रम्प जेको ॻाल्हाईंदो यूक्रेन ते, रशिया चवंदो पहिरीं तूं ईरान ते सेटल कर। एग्ज़ैक्टली। ऐं ॿी ॻाल्हि त जीअं रशिया ब्लीड थो करे यूक्रेन में, ईअं अगरि चाइना ऐं रशिया ईरान खे सपोर्ट कंदा त ईरान अमेरिका वरी हिकिड़ो ॿियो अफ़गानिस्तान जे लाइ थी वेंदो, हिकिड़ी प्रॉक्सी वॉर शुरू थी वेंदी। लेकिन फ़र्क़ु इहो आहे त यूक्रेन खे माली ऐं फ़ौजी मदद जेके हुआ उहो यूरोप ऐं अमेरिका करे रहिया, जाम पैसो। छा ईरान खे रशिया ऐं चाइना ओतिरी सपोर्ट कंदा या न कंदा, या ओतिरी सपोर्ट जी हुन घटि सपोर्ट ते बि मुंहिंजे ख़्याल आहे ईरान हिकिड़ो वॾो मुल्क आहे, शायदि रेज़िस्ट करे वञे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी ॻाल्हि मां अमेरिका खे हासिलु छा थियो? मुंहिंजो जेको पहिरें ॾींहं खां हिकिड़ो मतिलबु दिस इज़ अ क्रेज़ी वर्ल्ड यासिर वी आर लिविंग इन, मतिलबु हिकिड़ी हिन में हासिलु छा थियो? सभिनी खे ख़बर आहे हुते उन्हनि वटि बॉम्ब न आहे। ख़ुदि अॼु त हू जेका एटॉमिक एनर्जी जेका आहे छा एजेंसी आहे, उहो बि चए पियो भई महिरबानी कयो इहे न कयो जंग। जी हा, नितिन याहू चए थो तंहिंजे करे जंग थींदी।